हाँ तू हल्को थे वज़न तुंहिंजो हल्को हल्के माण्हू जेके हूंदा आहिनि न उहे सदाईं फॾायूं कंदा आहिनि तूं ॾोही ॾोही जोड़े पुट ई वाह वॾेरा वाह जो फ़ैसिलो कई सही वाह रे वाह वॾेरा वाह रे वॾेरा वज़नी खान वाह तो जहिड़ा त वणा के 10,000 वॾेरा पैदा थियनि वाह कंदा रही सही इंसाफ़ इंसाफ़ इहो थींदो आहे बाबा तोरे फ़ैसिलो कई वाह 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 वॾेरा वाह अल्लाह करे को सुठड़ो गिराक अचे दुआ करे पुट को अल्लाह करे को मुर्गी मुर्गी खपई है बेदा बेदा का खपन बाबा को दुआ कर ए जो राम मुर्गी दिसिंदो न दाणो न छॾींदो माशाल्लाह माशाल्लाह बटालो घणा किलो 4 रुपया बाबा हां 4 रुपया बटाला 50 रुपया किलो दिमाग खराब थई छितो थियो चरियो थियो जिदे अवल अजायो या शहर अजायो आस्ते न पर गजर घणा गजर 60 रुपया बाकी मुरादी 60 रुपया छिता थिया वाला ता दिमाग कम न थो करे अलाए छा मूंखे समझ में न थो अचे गजर 60 रुपया किलो बाबा 60 रुपया किलो मुरादी 60 छितो छोतो दी छितो तू थी मां जो गजर 60 50 बटाला दिमाग कम न थो करे या तुंहिंजो बाबा को छा के छा जो 60 रुपया भला दे हो चरियो थियो छा तू मोचड़ा तो करी 60 रुपया है कि ना धोतलन ने छा तू पादर पादर तो अरे घर वाले जगह हम खुशा न करे कहा था दे नहीं छा तो यार तू थोड़ा समझ गाल के थोड़ा समझ तुझे दिमाग खराब है बस गिरी है नमुड़ी गिरी अरे रे सबरात के छितो जो दिमाग खराब है जा घड़ी घड़ी असा जी शे असा में मजा मुर्गी 600 रुपया 6000 किलो कर छोकरा 6000 हलवा 6000 किलो हां ले आला वाले अब ले आला वाले पीस खाई दो ले आला वाले छितो तू पादर पादर तो करी चीज बड़ा मुफ्त में दीदान धाना मुफ्त में दीदान हाय 6000 का मुर्गी किलो अरे दे रहा है अरे रो पादर रानी दिन के 6000 का मुर्गी तो किलो अरे छोरा लोड़ा कर अरे बस बस फैसलो थींदो वॾे वज़नी खान जो ताक़ते हां ठीक आहे न सॼो जेको बि ॻाल्हि थींदो सभु हुते अरे होता फैसलो थींदो फैसलो थींदो तव्हां घबरायो न यार खातर मना हक़ मिलंदो तव्हांखे हक़ मिलंदो केरु कंदो फैसलो वरो वज़नी खान कंदो अचे बाबा फैसलो कजो हलो क्या ये देखल के दुकान चा मैं को मिली है मेरा दुआ के वडेरा वजनी खान को छोला है फैसला कतनी मु रोगा ने कहा कते मु रोगा दुआ के ये तो बामे गालवार अस्तने का तैयार ने भली के चाह वाले कार पे थर वाला छिर के चट्टी ये गोल के मैं कणा वडेरा आवे वजनी खान कुछ उपता है फैसला करेगी ये लिभागा मना वाला ने भली के तरवार थरो दागिया मलाए तो नाम ही वजनी खान नी मु गिंदगान दागिया मलाए तो मुछिया खाना मना समझतन मलाई में बिरहार वजन ने वजनी खान अलाए छिर के वजन दाई ही थरो हाने तो खबर पड़ी ना वजनी वजनी वटे तो छा वजन थींदो तू डाढा तो कई मानूगा वालेकुम अस्सलाम बाबा अस्सलाम वालेकुम इंशाअल्लाह हुआ बिशो क्या था सही है बिशो यो ना अच्छा कुछ करियो बस साईं असां जो अर्ज वा जी साईं फैसलो करणा है न मुसा के या डाढाई दुकान ते अची विडियो मुसा बस मां वज़नी वॾेरो फ़ैसिलो तके तोरे खंदो आ जी जी साईं इहो मुंहिंजल फ़ैसिला मां कंदो आ छो त मुंहिंजो नालो वज़नी वॾेरो आ सम्झियो जी सर जी जी वञो घाटो कराए अचो घाटो मंसूर जमाली जो कराए अचो 1 नंबर काटो आ वडरा यो वरी काटो छो कराए चूं असा तोर छो कराए तू फैसलो कर न चयो माइन मां तके तोरे फ़ैसिलो कंदो आ तोखे चयम तू वञ घाटो कराए आ अल्लाह ने मुत पर वरी काटो करायूं हल 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 अगते रा बा विच वारा
तोखे ख़बर आहे मां घणा किलो थियो आहियां मां थियो आहियां 55 किलो हाणे ख़बर पवंदी तुंहिंजो घणो आहे साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम ओए सखिया तू 80 किलो थियो ई वज़न हा न हा 55 किलो थियो ई साईं वज़न मां हा न? 50 किलो थियो आहियां हाँ तू हल्को थे न वज़न तुंहिंजो हल्को हल्के माण्हू जेके हूंदा आहिनि न उहे सदाईं फॾायूं कंदा आहिनि सही। तूं ॾोही ॾोही जोड़े पुट ई वाह वडेरा वाह जो फैसलो कई सही वाह रे वाह वडेरा वाह रे वडेरा वज़नी खान वाह तो जड़ा तो बना के 10,000 वडेरा पैदा थियनि वाह कंदा रही सही इंसाफ इहो थींदो आहे बाबा तोरे फैसलो कई वाह वाह वडेरा वाह रे वडेरा वाह तुंहिंजा फैसला असुल इहो बाबा साईं इहो डंटी जो या इहो ॿुधायो न अॻिते पंहिंजो फैसलो पूरो कयो न डंटे जो थींदा न सही वॾा डंडे ॾोह बि थींदा बाबा इज़त जो मसलो वडेरा इज़त जो मसलो इज़त जो हा बाबा इज़त जो मसलो बिल्कुलु थींदा हिन ते रेड़ ऐं मेड़ जी ॾंड ऐं 10,000 रुपया ॾंड 10,000 अदा जो कुछ का तांकी मले वार दा तांकी मले निभागाएगो अबा यो हुकुम करण केड़ो डंड दो हा रेड़ मेड़ बि तोते ॾंड ऐं 10,000 रुपया बि तोते ॾंड आहे बाबा सही आहे न वडेरा बाबा इंसाफ हफ़्ते ॾींहुं अहिड़ा माण्हू खे फॾई न कनि वज़नी सही वज़नी वाकई वज़नी सेठ मंजूर जमाली जो 1 नंबर कांटो कांटो हा रुपया मंजूर जमाली जो 1 नंबर चल वाह वाह मुख्य नाज काटो ई न थींदो वाह वाह वडेरा वडेरा 10,000 मुझे हा 10,000 बाबा ने ॾियणा पवंदा 10,000 ने ॾियणा पवंदे अॼु शाम ॾींदे कॾहिं ॾींदे तारीख़ ॿुधाईसि अबा नींदासी त जे शाम जो नींदासी त अदा जो कुछ वार तांकी मले है मातनी राऊ मागरू डोकणा है कंजर या खनु अदा हम जी हालो लगना पातरा दावा जतन कंजर वाह वडेरा वाह वाह तुझी टोपी दा सदके वडेरा ये बाबा इंसाफ कंदो अचे ईअं कंदासीं हा सही आहे कांटे ते तौर कराईंदो कर सदाई बाबा काटो ई तौर हूंदो आहे वज़न बाक़ाइदे फैसलो ईअं कंदासीं तोरे कंदा आहियूं